सिंध में सयाहत ऐं सक़ाफ़त जे वाधारे लाइ थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो सक़ाफ़त ऐं सयाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में कयो वियो। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी फ़रवरी जे ॿिए हफ़्ते में कराची खां खोखरा पार ताईं पहुचंदी। ज़ुल्फ़िकार अली शाह पारां चयो वियो आहे त शिरकत कंदड़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, छाछरो ऐं खोखरा पार ताईं सयाहत ऐं सक़ाफ़त जा रंग ॾिसंदा। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी सिंध जी सक़ाफ़त ऐं सयाहत खे उजागर करण लाइ सुठो फ़ैसिलो साबित थींदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध में सयाहत ऐं सक़ाफ़त जे वाधारे लाइ थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करण जो ऐलान कयो पियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो सक़ाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में कयो वियो। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी फ़रवरी जे ॿिए हफ़्ते में कराची खां खोखरा पार ताईं पहुचंदी। ज़ुल्फ़िकार अली शाह पारां चयो वियो। अवां खे आगाह कयूं पिया त शिरकत कंदड़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, छाछरो ऐं खोखरा पार ताईं सियाहत ऐं सक़ाफ़त जा रंग ॾिसंदा। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध में सयाहत ऐं सक़ाफ़त जे वाधारे लाइ थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो सक़ाफ़त ऐं सयाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में कयो वियो। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी फ़रवरी जे ॿिए हफ़्ते में कराची खां खोखरा पार ताईं पहुचंदी। शिरकत कंदड़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, छाछरो ऐं खोखरा पार ताईं सयाहत ऐं सक़ाफ़त जा रंग ॾिसंदा। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी सिंध जी सक़ाफ़त ऐं सयाहत खे उजागर करण लाइ सुठो फ़ैसिलो साबित थींदी। अवां खे आगाह कयूं पिया सिंध में सयाहत ऐं सक़ाफ़त जे वाधारे लाइ थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो सक़ाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में कयो वियो। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी फ़रवरी जे ॿिए हफ़्ते में कराची खां खोखरा पार ताईं पहुचंदी। शिरकत कंदड़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, छाछरो ऐं खोखरा पार ताईं सियाहत ऐं सक़ाफ़त जा रंग ॾिसंदा। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी सिंध जे सक़ाफ़त ऐं सियाहत खे उजागर करण लाइ सुठो फ़ैसिलो साबित थींदी। ज़ुल्फ़िकार शाह पारां चयो वियो।